अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असांजे इंटरव्यू सेशन में एक नए मेहमान सां गॾु। नाज़रीन, अॼुकल्ह गर्मी जी शिदत तमामु घणी वधी वई आहे, सो असां सोचो त थोरो माहौल जे बारे में, माहौलियाती तब्दीली जे बारे में तव्हां सां ॻाल्हाइजे। सो असां अॼु पंहिंजे स्टूडियो में घुरायो आहे नासिर अली कंवर साहिब जिन खे, जेके माहौलियात जा एक्सपर्ट बि आहिनि, माहौलियात ते कमु बि कनि पिया, ऐं उन्हनि खां तारुफ़ वठंदासीं त उन्हनि कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो माहौलियात ते कमु कयो आहे। पाण लिखनि बि था, हिकिड़ो किताब बि हींअर मुंहिंजे हथ में आहे, अर्थली मैटर्स जेको आहे सो उन्हनि जो किताबु आहे, जंहिंमें उन्हनि जा मुख़्तलिफ़ कॉलम्स आहिनि जेके उन्हनि मुख़्तलिफ़ टाइमिंग्स ते लिखिया आहिनि माहौलियात ते, उहे सहेड़ियल आहिनि किताब जी सूरत में। नासिर साहिबु, तव्हांखे असांजे प्रोग्राम में भली कार, ऐं आउं चाहींदसि त तव्हां पंहिंजो थोरो तारुफ़ करायो त तव्हां कीअं जेको आहे सो माहौलियात ते कमु पिया कयो, ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि ते तव्हां पंहिंजो जेके एक्सपर्टीज़ जेके आहिनि से उन्हनि सां तव्हां सर्विसिस प्रोवाइड कयूं आहिनि। जी, महिरबानी। सभ खां पहिरीं तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो हिन अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल करण जे हवाले सां। मुंहिंजो जेको तालुक़ु आहे हूअं त एज़ अ रज़ाकाराना असां कमु शुरू कयो। असांजी तंज़ीम हुई ॻोठ सुधार संगत, ऐं ख़ानून पंवर साहिबु मुंहिंजो मामो हो। असांखे घर में ई हिकिड़ो त समाजी कमु ऐं वॉलंटियरली रज़ाकाराना तौरु कमु करण जो मौक़ो मिलियो, ऐं असांजो रिसालो निकिरंदो पारस, त उन में बि असां कंट्रीब्यूट कंदा हुआसीं। प्रोफेशनली मूंखे बाक़ाइदा जेको डेवलपमेंट सेक्टर में चइजे त मां जॉइन कयो हिकिड़ी कंसल्टेंसी फर्म हुई रास्ता। उन में हिकिड़ो वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट हो, वाटर सप्लाई सैनिटेशन सखर ऐं लाड़काणे में, त काफ़ी साल उते कमु कयोसीं। ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी बि असाइनमेंट हुई जेका ड्रेनेज जे हवाले सां जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन हवाले सां हुई। ऐं उन खां पोइ वरी मूंखे हिकिड़ी फेलोशिप मिली, उनजो नालो हो लीडरशिप इन एनवायरमेंट एंड डेवलपमेंट, लीड प्रोग्राम जे नाले सां। उन में असांखे उन दौर में हिकिड़ो नेशनल लेवल ते ऐं इंटरनेशनल लेवल ते एक्सपोजर मिलियो। ऐं फर्स्ट टाइम असांखे एनवायरमेंट एंड डेवलपमेंट जा चैलेंजिस आहे। उन वक़्तु एनवायरमेंट अञा इमर्जिंग सब्जेक्ट हो, ऐं एतिरा असां वटि एक्सपर्टीज़ या माण्हू न हुआ प्रोफेशनल्स जेके हिन ते कमु कनि। त लीड हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम हो जेको आलमी लेवल ते हो। हर मुल्क मां हर साल 15 खां 20 माण्हू डिफरेंट सेक्टर्स मां उन्हनि जी चूंड थींदी हुई, ऐं उहा सिलेक्शन तमामु हिकिड़ो कॉम्पिटेटिव प्रोसेस थींदो हो, एप्लीकेशन घुराई वेंदी हुयूं, ऐं उन मां पोइ सिलेक्शन थींदी हुई। त पाकिस्तान में इहो जेको लीड जो प्रोग्राम शुरू थियो, त उहो शुरू थियो कोहॉर्ट 4 खां, माना चौथे नंबर जेका बैच चइजे या कोहॉर्ट चइजे, उन में उहा सिलेक्शन शुरू थी। ऐं मां उन लीड प्रोग्राम खे जॉइन कयो कोहॉर्ट 5 में। त उन में असांखे हिकिड़ो त नेशनल लेवल ते एक्सपोजर ॾिनऊं, ट्रेनिंग्स थियूं, ऐं उन खां पोइ इंटरनेशनल लेवल ते असां वियासीं कोस्टारिका, लैटिन अमेरिका जो हिकिड़ो मुल्क आहे, ऐं उते जेको पंहिंजो हिकिड़ो गरीब मुल्क आहे। ऐं ॿियो उन में टूरिज़म जे हवाले सां, ख़ासि करे इको टूरिज़म जे हवाले सां उन्हनि जी इकानमी कीअं थी कमु करे। ऐं उते उन्हनि जो मेजर क्रॉप हो बनाना क्रॉप, जेके उहे एक्सपोर्ट कंदा हुआ। त हिकिड़ो कोस्टारिका वियासीं। उन खां पोइ वरी असांजी ग्रेजुएशन हरारे में थी, ज़िम्बाब्वे में। त हीउ हिकिड़ो माना जीअं मूं चयो त हिन में 15 खां 20 मुल्क हूंदा हुआ। उन हर मुल्क मां 15 खां 20 माण्हू हर साल गॾिबा हुआ, ऐं उनजो इंटरनेशनल ट्रेनिंग्स एक्सपोजर थींदो हो। त हिकिड़ी पूरी हिकिड़ी फैमिली, ग्लोबल फैमिली डेवलप थी। ऐं जीअं मूं चयो त एनवायरमेंट हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जेको कंहिं बि हिकिड़े मख़सूस शोबे सां तालुक़ु नथो रखे, हिकिड़ो क्रॉस कटिंग सब्जेक्ट आहे। हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो यूनिवर्सिटी जो जेकॾहिं को प्रोफेसर आहे त उहो उन में कमु करे सघे थो, कंट्रीब्यूट करे सघे थो। जेकॾहिं को गवर्नमेंट जो ऑफिसर आहे, को मीडिया जो माण्हू आहे, त हर माण्हूअ जो हिन में कंहिं न कंहिं तरीक़े सां हिसो आहे। अच्छा नासिर साहिबु, हाणे असां जॾहिं माहौल जो लफ़्ज़ था ॿुधूं न, त माहौल त ठीकु आहे, हीअ असांजे इर्द गिर्द जेका शइ आहे, पर जॾहिं असीं माहौलियात चऊं था त माहौलियात कहिड़ियुनि शयुनि खे गॾे असीं चई सघूं था त हीअ माहौलियात आहे ऐं इहा ख़राब पई थिए? सही, उन में घणो असां जेको फिज़िकल इन्वायरमेंट आहे, जेको तबई जंहिंखे चऊं, उन में जाग्राफी चइजे, उन में हिकिड़ो सरफेस आहे या लैंड आहे तव्हांजी, उन में पोइ प्लांटेशन आहे, फॉरेस्ट आहे, ऐं आब हवा आहे। इन्हनि सभई फैक्टर्स खे जीअं तबई फिज़िकल इन्वायरमेंट, उन मां हिकिड़ो त सोशल इन्वायरमेंट आहे जेको समाजी माहौल पाण चऊं, ऐं हिकिड़ो तबई इन्वायरमेंट आहे जंहिंमें असांजी आब हवा आहे, ज़मीन आहे, पाणी आहे, जेके कुदरती वसीला आहिनि असांजा। उन में बेलाब आहिनि, ढंढूं ढोराब आहिनि, उनमें फितरत में जानवर अचनि था, उन्हनि जो मरण, उनजा हैबिटाट, स्पीशीज़, ऐं इनखे असां चऊं था वेब ऑफ लाइफ, माना हिकिड़ी ज़ंजीर आहे, ज़िंदगीअ जी ज़ंजीर आहे। ऐं उन मां को बि तव्हां हिकिड़ो हर स्पीशी जेको आहे उहो हिक ॿिए सां ॻंढियल आहे, चाहे इंसान हुजे, जानवर हुजे, पखी पखण हुजे, हैवानात, नबातात। ऐं उन मां जेकॾहिं फूड ऑफ जेका आहे ज़िंदगी जी ज़ंजीर, उन मां को बि हिकिड़ो स्पीशी जेकॾहिं रिमूव था कयूं त उहा पूरी ज़ंजीर टुटी थी वञे।
हींअर असां वटि इहो ई थिए पियो त असां वटि जेके स्पीशीज़ जेके हैबिटाट हुआ जेके अंग्रेज़नि डॉक्यूमेंट कया ब्रिटिश पीरियड में असां वटि वाइल्ड लाइफ जा फाना फ्लोरा उहे हाणे हैबिटाट ख़तमु थी विया नतीजे में उहे स्पीशी ख़तमु थी विया नतीजे में उहे असांजे ॿोलीअ मां बि ख़तमु पिया थियनि छाकाणि त असां हाणे उन्हनि खे न ॾिसूं था न असांजे हुन में रेफरेंस में अचनि था न ॻाल्हि ॿोल में अचनि था त उहे लफ़्ज़ बि ख़तमु पिया थियनि असांजी वोकेबलरी मां उहे स्पीशीज़ उहे जानवर हैवानात न त इहो फिज़िकल ऐं सोशल एनवायरमेंट हिक ॿिए सां गॾियल आहे तव्हांजी इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे जैन मज़हब जे बारे में थोरो ख़्यालु पियो अचे त जैन मज़हब जा जेके माण्हू आहिनि तव्हांखे शायदि ख़बर हुजे त उहे जॾहिं को वक़्तु हूंदो हाणे त उहे बि शायदि असां वांगुरु पका थी विया आहिनि पर जैन मज़हब जी जेका टीचिंग आहे त तव्हां हर साह वारे जो ख़्यालु रखो त उन में उहो पंहिंजे नक ते कपिड़ो रखी हलंदा हुआ त जीअं उते जेके जरासीम आहिनि उहे बि असांजे साह जे अंदरि मतिलबु जेके आहिनि घिड़ी न वञनि या असीं उन्हनि खे मतिलबु पंहिंजे साह जे ज़रिए जेको आहे डैमेज न कयूं सो इहा मतिलबु सेंसिटिविटी हुई उन वक़्त में जेका हाणे असांखे वरी शायदि पैदा करण जी ज़रूरत आहे अच्छा हींअर माहौल खे जेको आहे सो कहिड़ियूं शयूं आहिनि जेके इंसानी एक्टिविटी जे ज़रिए मतिलबु त डैमेज थिए पियो या असीं उनखे डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट वे में असीं नुक़सानु पहुचायूं पिया हिकिड़ो त असांजी आबादी वधे पई सॼी दुनिया में जेको पॉपुलेशन जो प्रेशर आहे ऐं कुदरती वसीलनि ते उनजो जेको दबाव आहे उहो वधी रहियो आहे छाकाणि त जीअं जीअं आबादी वधे थी त तव्हांखे खुराक जी ज़रूरत पए थी ठीकु आहे हुन में ॿियूं तव्हांखे फैसिलिटीज़ खपनि मतिलबु तव्हां ॿेला कटे हुनजे मथां जेको आहे सो पोखूं था कयो हिकिड़ो त उहो आहे ज़मीन जो इस्तेमालु तब्दील पियो थिए जंहिंखे असां चवंदा आहियूं लैंड यूज़ चेंज इहो हिकिड़ो मेजर इशू आहे ऐं तव्हां ॾिसो त हिन जो हिस्टोरिकल असां ॾिसूं त पहिरीं असां वटि जीअं सनअती इनकलाब आयो वरी ज़रई इनकलाब आयो त उन में इहो ई हो त वधि खां वधि असां ओवर एक्सप्लॉइटेशन कयूं नेचर जी ऐं नेचुरल रिसोर्सिस जी तव्हांखे मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां त असां वटि हर साल हींअर कल्ह टियों ॾींहुं बजट पेश थी आहे ऐं उन में उहे ॿुधाईंदा आहिनि त असां हेतिरी GDP अचीव कई ठीकु आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट अचीव कईसीं पर उहो न ॿुधाईंदा आहिनि त असां केतिरो नेचर खे तबाह करे उहा GDP अचीव कई ऐं हाणे जेको इकनॉमिक डेवलपमेंट जो मॉडल आहे इहो GDP वारो जेको इंडिकेटर आहे उन खां दुनिया अॻिते पई वञे हाणे चवनि था त तव्हां मेजरमेंट कयो ग्रॉस नेशनल हैप्पीनेस त माण्हू ख़ुशि केतिरा आहिनि उहा तव्हांजी इंडिकेटर हुजणु खपे हिन में जेको ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे ही हिकिड़ो मतिलबु कंप्रीहेंसिव इंडिकेटर न आहे तव्हांजी ग्रोथ जो तरक़ीअ जो छाकाणि त जेको बि असांजो इकनॉमिक डेवलपमेंट जो मॉडल आहे उहो कंहिं बि लिहाज़ खां सस्टेनेबल न आहे ऐं उहो इहो आहे त तव्हां नेचर खे ऐं नेचुरल रिसोर्सिस खे एक्सप्लॉइट कयो ऐं हींअर तव्हां ॾिसो त असां वटि जीअं ॻाल्हि थिए थी क्लाइमेट चेंज त उन में सभ खां वधीक जेको शोबो मुतासिर थी रहियो आहे उहो असांजो ज़रई शोबो मुतासिर थी रहियो आहे हिकिड़ो त असां वटि अॻे ई लैंड डिग्रेडेशन तमामु घणी थी आहे लैंड यूज़ चेंज थियो आहे हींअर लैंड यूज़ चेंज जी ॻाल्हि हुनखे ईअं खणी ॿुधायूं त जेको एग्रीकल्चर लैंड आहे उहा कन्वर्ट कयूं पिया हाउसिंग स्कीम्स में कमर्शियल हुन में पर्पज़िस लाइ उते पेट्रोल पंप्स ऐं CNG स्टेशन्स पिया ठाहियूं जेका A क्लास एग्रीकल्चर लैंड आहे छाकाणि त लैंड जी हिकिड़ी क्लासिफिकेशन हूंदी आहे A B C त जेका हाईली प्रोडक्टिव लैंड आहे उहा असां कन्वर्ट पिया कयूं कमर्शियल पर्पज़ लाइ ऐं जेका फॉरेस्ट लैंड आहे उहा वरी कन्वर्ट कयूं पिया एग्रीकल्चर में तव्हां ॾिसो त फॉरेस्ट असां वटि लैंड त बची आहे पर फॉरेस्ट उते न आहिनि ऐं उते तव्हांखे कैश क्रॉप्स मिलंदा उते तव्हांखे कॉटन मिलंदी उते तव्हांखे कमंद मिलंदो कणिक मिलंदी त इहो असां पंहिंजी जेको फितरत सां नेचर सां जेका असां हथ चुरांद कयूं पिया उनजी असांखे क़ीमत अदा करणी पवे थी न सिर्फ़ु असांखे मौजूदा हुन दौर में पर इहा ईंदड़ नसलुनि लाइ बि असां हिकिड़ी तबाही क्रिएट पिया कयूं छाकाणि तव्हां ॾिसो त असांजा जंहिं तेज़ी सां अर्बनाइज़ेशन थिए पई उनखे असां चवंदा अनप्लेन्ड अर्बनाइज़ेशन हिकिड़ी अर्बनाइज़ेशन त थींदी आहे जेका प्लैनिंग सां थींदी आहे जंहिंमें टाउन प्लानिंग जा लैंड यूज़ जा हिकिड़ा जेके उसूल हूंदा आहिनि टाउन प्लानिंग जा प्रिंसिपल्स हूंदा आहिनि उनखे फॉलो कयो वेंदो आहे असां वटि छा थो थिए त जेको प्राइवेट सेक्टर आहे जेके बिल्डर्स आहिनि उहे तय था कनि त ज़मीन जो इस्तेमालु कीअं थींदो ऐं हुकूमत उन मां पंहिंजो हथु कढी वई आहे ऐं सॼो उहो प्राइवेट सेक्टर खे उन्हनि हवाले करे छॾियो आहे उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त असांजे शहरनि जा मास्टर प्लान्स न आहिनि मास्टर प्लान्स हिकिड़ो रोड मैप ॾींदा आहिनि तव्हांखे 100 सालनि जो 200 सालनि जो जंहिंमें तव्हां तय कंदा आहियो लैंड एलोकेट कंदा आहियो त केतिरी ज़मीन तव्हांखे रहायशी मक़सदनि लाइ खपे केतिरी कमर्शियल पर्पज़ लाइ खपे केतिरी तव्हांखे बेले ते बि जेको आहे सो माना इहो आहे त तव्हांजो परसेंटेज हुजणु खपे जिते बेलो आहे त तव्हांजो केतिरो ग्रीन एरियाज़ जेके आहिनि तव्हांजा हैदराबाद या कराची पुराणा शहर हिननि खे बाग़नि जो शहर चयो वेंदो त हाणे उहे बाग़ त असां ख़तमु करे छॾिया ठीकु आहे हुन में असां हुनखे सॼो लैंडस्केप हाणे असांजा शहर जेके आहिनि से कॉन्क्रीट जंगल जी शिकिल में असां अची विया आहिनि ऐं
हाणे उहे जेके बाग आहिनि उहे सिर्फ़ु असांखे तारीख़ी किताबनि में मिलनि था त हिन में फलाणे ते बाग हो फलाणे अच्छा, तव्हां हिन एरिया में कमु कयो पिया, तव्हांखे इहा त ख़बर हूंदी त तव्हां असांजो जेको लीगल मतिलबु हिकिड़ो स्ट्रक्चर हुजणु खपे, हर शइ जो लीगल स्ट्रक्चर हूंदो आहे, ऐं असां वटि छा अहिड़ो को लीगल जेको आहे स्ट्रक्चर आहे त असांजी ज़मीन ते हेतिरी ग्रीनरी हुजे, हेतिरो असांजो जेको आहे सो मतिलबु एरिया हुजे ज़मीन जो जंहिं ते ॿेला हुजणु खपनि, हेतिरा बाग हुजणु खपनि। छा असां वटि इहा बि का मतिलबु ईअं सम्झो त बुनियादी जेका आहे सा तव्हांजे मथां ज़िम्मेदारी आहे त ॿारनि जे लाइ तव्हां वटि पार्क हुजणु खपनि, छो जो असांखे हींअर जेकॾहिं ॾिठो वञे त हैदराबाद शहर में ॿारनि जे लाइ पार्क नज़र नथा अचनि, बल्कि उन्हनि जी उहा जेका ज़मीन आहे उन्हनि ते बि तव्हांजी जेका लैंड माफ़िया आहे उन्हनि जूं नज़रूं हूंदियूं आहिनि, ऐं उहे जेका आहे सा ॿारनि जा जेके पार्क्स आहिनि या प्ले ग्राउंड्स आहिनि उन्हनि खे बि एनक्रोच था करे वठनि, त उन जे लाइ का लीगल मतिलबु फ्रेमवर्क आहे? पहिरीं ॻाल्हि त जेको मां अचूं था मुल्की लेवल ते त आलमी लेवल ते हिकिड़ो उसूल आहे त कंहिं बि मुल्क जी 25% एराज़ी ते ॿेला हुजणु खपनि। 25%? ओके। हाणे असां वटि ऑफिशियली ॿुधाइनि था त 4 खां 5% ॿेला आहिनि, पर हक़ीक़त में इन खां पोइ घटि इन खां घटि आहिनि, ठीकु आहे। माना असीं ख़तरनाक सूरत हाल में जी रहिया आहियूं, ऐं उन में बि वरी जेकॾहिं असां प्रोविंशियल ॾिसूं त सिंध में सभ खां वधीक घटि आहिनि ॿेला। अच्छा। हालांकि असां वटि ऑफिशियली जेका फॉरेस्ट आहिनि सिंध में उहे 4 क़िस्मनि जा ॿेला आहिनि। अच्छा। उहे तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त हिकिड़ो त असांजा कचे जा ॿेला आहिनि जंहिंखे असां रिवराइन फॉरेस्ट चऊं था, जेके कश्मीर खां वठी केटी बंदर ताईं तव्हांखे सिंधु दरिया जे 2 किनारा जेके हूंदा हुआ इहे लश ग्रीन हूंदा हुआ, ऐं उहे ॿिन्ही पासे उहो ॿेला हिकिड़ो पूरो इकोसिस्टम हो, हिकिड़ो कचे जी इकानमी हुई, ऐं हुतां जो वाइल्ड लाइफ हैबिटेट ऐं माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र हो चुपाए माल ते हो, उते माहीगीरी थींदी हुई, मच्छियुनि जा मल्हार उते रहंदा हुआ, असां वटि पूरो मोहाणा कल्चर आहे, ऐं ॿिन्ही दरिया जे ॿिन्ही पासे ढंढूं हुयूं, ढोरा हुआ, इहे सभु इन ई कचे जे इकोसिस्टम सां गॾियल हुआ। त हिकिड़ो त असांजो रिवराइन फॉरेस्ट आहे जंहिंखे जीअं मूं चयो त असांजो हिकिड़ो त उन कचे जे असांजे ॿेलनि जी तबाही जो सबबु जेको आहे 2 आहिनि मेजर। हिकिड़ो त इंसानी जेको हथ चुरांदा आहे, मुदाख़लत आहे, एंथ्रोपोजेनिक जेके इशूज़ आहिनि, ॿियो नेचुरल फैक्टर असांजो जेको हर साल सिंधु दरिया में पाणी ईंदो हो जंहिं मिक़दार में उहो हाणे अचे कोन थो, ठीकु आहे। उहा जेका कचे में इनंडेशन थींदी हुई हर साल उहा हाणे कोन थी थिए, ऐं जॾहिं पाणी अचे थो त उन सां गॾु जेका आहे रिच सॉइल बि अचे थी, सेडिमेंट अचे थी, ठीकु आहे। त उहे उन सां उनजी आबियारी थींदी हुई, त उन सां हिकिड़ो त पाणी ख़तमु थी वियो, ऐं ॿियो असांजी ग़लति पॉलिसी जे करे फॉरेस्ट लीज पॉलिसी ठाही वई, उन में माण्हुनि खे चयो वियो त तव्हां बेसिकली उहा इनक्रोचमेंट खे लीगल करण जे लाइ ठाही वई त तव्हां कुझु परसेंटेज ते एग्रीकल्चर कजो ऐं हेतिरनि परसेंटेज ते तव्हां फॉरेस्ट कजो। उहो जेको फॉरेस्ट करणो हो उहो तव्हांखे ख़बर आहे थियो कोन, उनखे मुकमल हुननि एग्रीकल्चर में कयो। हिकिड़ो त असांजो इहो रिवराइन फॉरेस्ट हो, उन खां अलावा असांजी जेका आहे सा इरिगेटेड प्लांटेशन मीन्स पके जा ॿेला, हिकिड़ा कचे जा ॿेला, पके जा ॿेला जेके आबपाशी सिस्टम सां गॾियल हुआ, ऐं उन्हनि खे पाणी उतां मिलंदो। उन में मशहूरु असांजो ॿेलो आहे सकरनि जे भरिसां पई फॉरेस्ट, पई ॿेलो आहे। अच्छा, मयाणी ॿेलो जेको उहो बि हिन में थो अचे? उहो आहे त कचे में, छाकाणि उहो इंडस रिवर सां गॾु आहे, पर हू जेको आहे पई फॉरेस्ट जो, हिन खां अलावा खिपरो फॉरेस्ट आहे, बदीन में कुझु ॿेला हुआ, बोहड़ की, रहड़ की, उहे कंप्लीट तबाह थी चुका आहिनि, ठीकु आहे। पई फॉरेस्ट वरी थोरो घणो बचियल आहे, बाक़ी खिपरे फॉरेस्ट जी हालत ख़राबु आहे। त अहिड़े क़िस्म जा पके जा ॿेला आहिनि, ऐं ॿियो असां वटि मैंग्रोव फॉरेस्ट आहिनि जेके डेल्टा में, ठीकु आहे, जेके तिमर जा वरी त समुंड जो पाणी जेको आहे उन ते हो जेके आहिनि से सुठी ॻाल्हि आहे त उहो उते पैदा थिए। उते उहो आहे त जिते डेल्टा आहे जिते दरिया ऐं समुंड मिलनि था, अच्छा, उन मिक्स पाणी उनखे हिकिड़ो मख़सूस इकोसिस्टम खपे, उहे हर हंधि नथा थी सघनि। जी हाँ, उहे सिर्फ़ु डेल्टा में थींदा, ऐं उन्हनि खे दरिया जो पाणी बि खपे, मतलब मिठो पानी भी खपे, खारो पानी भी खपे। खारो पानी तो उन्हनि जो हैबिटेट आहे, एस्चुरीज़ ठहनि पर उनखे मिठो पानी भी तमामु ज़रूरी आहे। अच्छा, अहिड़े नमूने सां त तिमर जा ॿेला बि असां वटि जेको आहे सो इंडस डेल्टा जेका असांजी दुनिया जो 5 नंबर वॾी डेल्टा आहे, ठीकु आहे, उन में ही 7 नंबर वॾा मैंग्रोव फॉरेस्ट हूंदा हुआ, जंहिंमें 4 स्पीशीज़ हूंदा हुआ, जेके जिन मां तक़रीबन 3 ख़तम थी चुका आहिनि, हाणे हिकिड़ी स्पीशी वरी बची आहे। ऐं सिंध जी जेका इंडस डेल्टा आहे उहा जेका पाकिस्तानी साहिली पट्टी आहे मजमूई तौर ते 1050 किलोमीटर ते मुश्तमिल आहे, 700 किलोमीटर बलूचिस्तान जा आहिनि ऐं 350 सिंध जा आहिनि। पर इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन जेको आहे ऐं इकोसिस्टम जे हवाले सां, रिचनेस जे हवाले सां असांजी इंडस डेल्टा वधीक रिच आहे। 700 किलोमीटर बलूचिस्तान जा हिकिड़े पासे, असांजा 300 350 किलोमीटर हिकिड़े पासे। अच्छा, दैट्स गुड। हलो, इहा ख़ुशी ॻाल्हि आहे। फिशरीज़ पर असां जे नमूने सां उनखे जीअं मुंहिंजो मैंग्रोव ख़तम पिया कयूं, ऐं जेको सी इंट्रूजन थिए पियो
जेका असांजी साहिली पट्टी में तबाही आई आहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां, जेको कोटड़ी हेठि पाणी नथो वञे, त उनजे करे इहो सॼो इकोलॉजिकल डिज़ास्टर अचे पियो। ऐं जेको चोथों क़िस्म आहे फॉरेस्ट जो, उहो उनखे चवंदा रेंज लैंड्स। रेंज लैंड्स माना एरिड ज़ोन। एरिड ज़ोन मीन्स काछो, कोहिस्तान, थर, नारा रीजन। हाणे इहा असांजी 65% सिंध जी जेका ज़मीन आहे उहा एरिड ज़ोन आहे। दिलचस्प ॻाल्हि आहे त 35 खां सम्झो 35% असांजी ग्रीन बेल्ट आहे, बाक़ी 65% क्लासिफाइड आहे एरिड ज़ोन। मीन्स उते तव्हांजी लाइफ ऐं लाइवलीहुड ॿई बरसात ते डिपेंड थो करे। उते जेका प्लांटेशन आहे उहा बरसात ते डिपेंड थी करे, माण्हुनि जो गुज़र सफ़र बरसात ते डिपेंड थो करे। त इहे 4 क़िस्म जी प्लांटेशन आहे सिंध में जेका तबाह थी पई। ॿियो जेको तव्हां चयो त जेको मूं चयो न शहरनि में असां वटि मास्टर प्लान हुजणु खपनि, लैंड यूज़ प्लान हुजणु खपनि। ऐं हीउ जेको चाइना कटिंग जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, त जेको असां ज़मीन जो इस्तेमालु तब्दील पिया कयूं, ऐं उहा जेको आहे सो बिल्डर माफिया ऐं सभई जेके स्टेक होल्डर्स आहिनि मिली करे असां शहरनि खे जेको आहे सो डिज़ास्टर जी क्रिएट कयूं पिया। ऐं जेके नेचुरल वाटरवेज़ आहिनि शहरनि जा, पाणी जा जेके वहकुरा, तव्हां ॾिसो त अॻे फ्लड जेको हूंदो हो, असां फ्लड जो तस्वर माना त दरिया हूंदो। हाणे हिकिड़ो नओं टर्म अक्सर असां ॿुधूं था, अर्बन फ्लडिंग। त अर्बन फ्लडिंग इहो असां पाण कयो आहे, असां इहो पाण ई कोन थी आहे। इहो इन करे कयो आहे त असां जेको इकोलॉजी जा जेके उसूल आहिनि, जेके नेचर जा उसूल आहिनि, उनखे असां वायलेट कयो। अच्छा, ये जेके इकोलॉजी जा जेके नेचुरल लॉज आहिनि, उन्हनि सां जॾहिं असीं हथ चुरांद कयूं पिया हींअर, त असांखे मुस्तक़बिल में कहिड़ा कहिड़ा नुक़सान जेके आहिनि उहे उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। जेके इहे चऊं त 2-3 जेके आहिनि से टॉप असांजा जेके आहिनि से नुक़सान जेके हुजनि या डिज़ास्टर जिनखे असीं चऊं, उहे असांखे मुंहुं ॾींदासीं। बदिलजंदड़ मौसमूं जेके आहिनि से पहिरीं ॻाल्हि हिन सदीअ जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहिनि, ऐं इहा हिकिड़ी रियलिटी आहे। हालांकि हिते असां वटि जेको ट्रंप जहिड़ा माण्हू आहिनि, क्लाइमेट डिनाइल में आहिनि, जेके चवंदा त इहो फेक आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अच्छा, हिकिड़ो इहो फैक्ट आहे त इहो हिकिड़ी रियलिटी आहे। ॿियो फैक्ट इहो आहे त डेवलपिंग कंट्रीज़ जो हिन में कंट्रीब्यूशन घटि आहे, ठीकु आहे, ऐं डेवलप्ड कंट्रीज़ जो वधीक आहे। पर छा आहे जो डेवलप्ड कंट्रीज़ में हिन मां मुतासिर थियनि था, पर उन्हनि जा सिस्टम्स अहिड़ा आहिनि जो हू उन शॉक मां एब्ज़ॉर्ब करे था वञनि, ठीकु आहे। असां वटि आफ़तूं अचनि थियूं कि क्लाइमेट इंड्यूस्ड आहिनि, ऐं क्लाइमेट चेंज ह्यूमन इंड्यूस्ड आहे, ऐं डिज़ास्टर्स वरी क्लाइमेट इंड्यूस्ड आहिनि। हिननि जो डिज़ास्टर हिक ॿिए सां पाण में तालुक आहे, ठीकु आहे, इहे पाण ई कोन थियूं अचनि। असां वटि या त ड्राउट आहे, छाकाणि असां लोअर राइपेरियन आहियूं, या फ्लड आहे। हिकिड़ो त इन जी इंटेंसिटी जेका प्रिडिक्शन कई वई आहे, ऐं इहो साइंस एस्टेब्लिश कयो आहे त फ्यूचर में तव्हां वटि एक्सट्रीम वेदर पैटर्न्स जो फ्रीक्वेंसी ऐं इंटेंसिटी शिदत में बि उन में वाधारो थींदो, ऐं उनजी फ्रीक्वेंसी में बि वाधारो थींदो। ऐं उहो असां ॾिसूं पिया गुज़िरियल केतिरनि सालनि खां, त या त असां वटि 2010 जी ॿोॾ आहे, वरी 11 जी ॿोॾ आहे, वरी 22 जी ॿोॾ आहे, वरी ड्राउट पीरियड आहे। असां वटि सामूंडी तूफ़ान, उन्हनि में बि फ्रीक्वेंसी वधी आहे। ऐं जीअं अॻे असां पढ़ंदा हुआसीं त 4 मौसमूं पाकिस्तान जूं, ठीकु आहे। हाणे उहे 4 मौसमनि मां सियारो तक़रीबन ख़तमु थी वियो आहे, ठीकु आहे, सरद तक़रीबन कोन्हे। हाणे थोरो पीरियड सियारे जो अचे थो। ओवरऑल जेको आहे गर्मियुनि जो पीरियड प्रोलॉन्ग थी वियो आहे, ऐं गर्मी तमामु घणी शदीद आहे। बिल्कुलु। ऐं उन में तव्हां ॾिसो त हीट वेव हिकिड़ो नओं असां फिनोमेना अचे पियो, ऐं उन में ग़रीब माण्हू ऐं ख़ासि करे उन में जेके वल्नरेबल ऐं कमज़ोर तबिका आहिनि, जीअं औरतूं आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, ॿार आहिनि, उहे वधीक मुतासिर थींदा। हाणे जीअं डॉक्टर चवनि था त तव्हां ॾींहं जो 11 बजे खां 4 बजे ताईं एक्सपोजर सन ॿाहिरि न वञो। पर हाणे जेको ग़रीब तबिको आहे, जेको मज़दूर तबिको आहे, उनजो गुज़र सफ़र जो मसइलो। बिल्कुलु। हाणे इहा तव्हांजी जेका ॻाल्हि आहे, इन में सवाल थो अचे त हिकिड़ो त असां ग़रीब मुल्क, ग़रीब माण्हू जेको इन हीट वेव खां वधीक मुतासिर पियो थिए, उते असां वटि जेका आहे सा इलेक्ट्रिसिटी जेका आहे उन जी सप्लाई ऐं उन जी जेका आहे सा बिलिंग, इहे सभई मसइला आहिनि। त अहिड़ी सूरत में असांखे वण पोखण जे तरफ़ वञणु खपे, त असां वण पोखियूं। उन कम खे भला केरु जेको आहे सो अॻिते वधाए सघे थो, ऐं उन प्रोजेक्ट खे केरु ॾिसी सघे थो। त जेकॾहिं असां इलेक्ट्रिसिटी जेको आहे उनखे ईअं सम्झो त अफोर्ड नथा करे सघूं, त घटि में घटि वण जेको आहे उहो त हिकिड़ी जेका लॉन्ग टर्म जेका आहे सा असांजी इन्वेस्टमेंट थी सघे थी। त उनखे गवर्नमेंट खे करणु खपे, या इंडिविजुअल्स जेके आहिनि उहे बि उन में जेको आहे सो पंहिंजो हिसो विझी सघनि था। ॿिन्ही सतहनि ते सरकार जो त वॾो मेजर रोल आहे, प्लांटेशन करे उनखे प्रमोट करे। हर साल असां वटि 2 ऑफिशियल प्लांटेशन सीज़न थियनि थियूं, हिकिड़ी मॉनसून में थिए थी, ॿी स्प्रिंग में थिए थी। पर इन खां अलावा बि असांखे जिते जिते मौक़ो मिले त सरकारी सतह ते बि, ऐं जीअं तव्हां चओ त इनफ़रादी तौर ते असां वटि ॿिया जेके प्राइवेट सेक्टर आहे
उन्हनि खे बि इन ते अॻियां अचणु खपे। हाणे अर्बन प्लांटेशन अर्बन फॉरेस्ट जा कंसेप्ट अचनि पिया, त अहिड़े नमूने सां असांजूं ॿारहाड़ियूं हुजनि शहर हुजनि ऐं उन में कोशिशि कजे त जेके इन्वेसिव स्पीशीज़ आहिनि जेके धारिया वण आहिनि उन्हनि खे असां न पोखियूं, पोखियूं। ख़ासि करे पोइ कहिड़ो वण पोखणु खपे असांखे? कोनोकॉर्पस आहे या यूकलिप्टस आहे, जेके ॾिसो न जेके स्पीशीज़ जी सिलेक्शन थींदी आहे उहा मक़ामी इन्वायरमेंटल कंडीशंस खे ॾिसी करे थींदी आहे। छो जो तव्हांजी सॉइल जी हा। तव्हांजी वेदर उहा जेका आहे असां जी, उनखे जी, कंहिंखे जी, सपोर्ट जी थी करे। असांजा जेके पहिरीं ॻाल्हि आहे त असांजो सिंध जो जेको ऑफिशियल ट्री आहे प्रोविंशियल उहो आहे निम ऑफिशियल ट्री आहे, सिंध गवर्नमेंट डिक्लेयर कयो हो। असां उन प्रोसेस में WWF सां गॾिजी आहे बि ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे, जिथे निम लॻल हूंदी आहे उते तव्हांखे ताज़गी जो अहसासु थींदो आहे। त निम आहे, अहिड़े नमूने सां बबुर आहे, कंडी आहे, पिपर आहे, त असां वटि खोड़ असां वटि देसी वण आहिनि, पर असां हिते असां उनजी ग्रोथ थोरो टाइम टेकिंग आहे ऐं असां रेपिडली ॻणंदा चाहियूं उनजे करे असां वटि माना उहा तकड़ वारो जेको एहसास आहे उहो असांखे नुक़सान पियो पहुचाए। जेके इन्वेसिव जेके धारिया स्पीशीज़ आहिनि उन्हनि जो एनवायरनमेंट खे इम्प्रूवमेंट करण जे बदिरां उनजो ख़राब करण में वधीक मतलब नेगेटिव जेको आहे इम्पैक्ट थो अचे। अच्छा, वो नेगेटिव इम्पैक्ट कहिड़ो हूंदो आहे? नेगेटिव इहो करणु स्पीशीज़ खे का तव्हांखे सपोर्ट कोन्हे का, को हुते तव्हांखे पखी पखण का बायोडाइवर्सिटी ॾिसो न वण हिकिड़ी पूरी काइनात। अच्छा, मूं ॿुधो आहे त उन मां ऑक्सीजन जे बजाय कार्बन वधीक जेको आहे सो एमिट थी थिए। इहो मूंखे मां इहो मूंखे चेक करणो पवंदो, मूंखे सही ख़बर नाहे त इहा केतिरी ॻाल्हि सही आहे, छो जो बजाए इहो त मां ग़लति इंफॉर्मेशन ॾियां, पर इहो ॻाल्हि आहे त असां चऊं था त जेके धारिया स्पीशीज़ आहिनि एनवायरनमेंट जे हिसाब सां उन्हनि खे असां डिस्करेज उहो वण ई न पोखिजे जंहिंमें छांव न हुजे, जीअं जिते पखी न वेही सघे या जिते जेको आहे पखी वेही पंहिंजो आखेरो न ठाहे सघे, त उहो वण न पोखिजे। अच्छा, हींअर तव्हां हीउ जेको किताबु लिखियो आहे अर्थली मैटर्स, इन में तव्हां कहिड़नि इशूज़ खे जेको आहे सो हाईलाइट कयो आहे, या हिन में कहिड़ा तव्हांजा आर्टिकल्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां लिखिया आहिनि, त उन में जी हा, इन में 5-6 चैप्टर्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ो त बायोडाइवर्सिटी आहे। ठीकु आहे, बायोडाइवर्सिटी मीन्स तव्हांजे जेके प्लांट्स आहिनि, फाना फ्लोरा आहे, उनजी अहमियत छा आहे, छाकाणि त असां वटि जेके बि आलमी मुआहिदा आहिनि उन में अल्हम्दुलिल्लाह असां उनजो हिसो आहियूं। अच्छा, सही असां करे ई छॾींदा आहियूं, पर अमल दरामद कोन थींदो आहे। हिकिड़ो बायोडाइवर्सिटी जो कन्वेंशन ठहियल आहे, उनजो पाकिस्तान सिग्नेटरी आहे। अच्छा, उन में छा छा शयूं अची वञनि? असांखे पंहिंजे हर जीत जणे पखी पखण ॿूटनि जी हिफ़ाज़त करणी आहे, प्रोटेक्शन करणी आहे। अच्छा, ठीकु आहे, उनखे असां जीअं असां करे त अचूं था, पर असां वटि जंहिं तरीक़े सां हीअ जेका अचे पई तबाही, उन में फ्यूचर में इहे असांखे न स्पीशीज़ मिलंदा, न इहे हैवानात मिलंदा, न नबातात मिलंदा। तव्हांखे मां ॿुधायां त अंग्रेज़नि इंडस डेल्टा जी फ्लोरा ते हिकिड़ो ज़बरदस्त किताबु लिखियो आहे, सिर्फ़ु डेल्टा जी फ्लोरा केतिरी आहे। अच्छा, उन में हज़ारे उन्हनि स्पीशीज़ ॿुधाया आहिनि डेल्टा में, सिर्फ़ु डेल्टा में, त एतिरी असां वटि अॻे रिसर्च थींदी हुई। हाणे बदकिस्मती असां वटि रिसर्च ख़तम थी वई आहे, असां वटि डॉक्यूमेंटेशन कोन थी थिए, त असां वटि जेसिताईं पंहिंजी ॻाल्हि खे वज़न ॾियण लाइ रिसर्च ऐं डेटा बेस असां ॻाल्हि न कंदासीं। असां माण्हू बि त तकिड़ा थी विया आहिनि न, माण्हू बि चाहिनि था त असां उते ॻाल्हि कयूं ऐं उनजो असांखे उते ई मतिलबु नतीजो मिली वञे, ऐं आम माण्हू जंहिंखे पंहिंजी ज़िंदगी में किथे न किथे पंहिंजो को हिसो विझणो आहे, उहो पंहिंजो हिसो विझण जे लाइ त तयारु कोन्हे न। ऐं ॿियो इहो आहे त ॿियो हिन में आहे असांजा दरिया, असांजो रिवर ऐं असांजूं ढंढूं वेटलैंड्स जेके आहिनि। हाणे वेटलैंड्स जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त असांजो पाकिस्तान में हिकिड़ो कन्वेंशन आहे आलमी लेवल ते, अक़वाम मुतहिदा जो, उन जो नालो रामसर कन्वेंशन। अच्छा, उहो ईरान जो शहर आहे रामसर। अच्छा, उन में 1971-72 में उते इहो ढंढुनि खे बचाव जो तहफ़ुज़ जे लाइ रामसर कन्वेंशन थियो, जंहिंमें असां हिसो आहियूं। अच्छा, उहे मुंहिंजो असीं जेकॾहिं ॾिसूं त असां त पंहिंजो ढंढो तबाह करे छॾियो। हा, त उहो ई मां ॿुधायां त उन में इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त अॻे असां पढ़ंदासीं लेक लफ़्ज़। ठीकु आहे, पोइ हिन कन्वेंशन में हुननि लेक जी जेका डेफिनेशन हुई उनखे ब्रॉड कयो, उनखे वेटलैंड कयो। ठीकु आहे, अच्छा, वेटलैंड्स मीन्स का बि तव्हांजी आबगाह, उहा आबगाह मिठे पाणी जी बि थी सघे थी, खारे पाणी जी बि थी सघे थी, सामूंडी इलाइक़े में बि थी सघे थी। ठीकु आहे, उनजी एॾी वॾी वसी वसफ़ आहे, उन हिसाब सां त तव्हां ॾिसो त हिते किथे किथे तव्हांखे पाणी थोरो बीठल नज़र ईंदो त उते तव्हांखे पखी नज़र ईंदा, इट मीन्स इट इज़ वेटलैंड। ठीकु आहे न, इहे वेटलैंड असांजे आस पास मौजूदु आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त दुबई वई हुअसि त उते असां ॾिठो त उन्हनि जो जेको सीवेज सिस्टम मां जेको पाणी था कढनि, उनखे हू पहिरीं कनि था, मतिलबु ट्रीट था कनि, ट्रीट करे पोइ हिकिड़ी उन्हनि वेटलैंड ठाही आहे। उते हू जेके आहिनि से बघ पखी उन्हनि वरी जेके आहिनि से पिंक कलर जो जेको आहे फ्लैमिंगो, उनखे उन्हनि पालियो आहे। पोइ उहा उन्हनि सयाहती जेका आहे सा सम्झो त साइट ठाहे छॾी आहे, टूरिज़म जे लाइ उन्हनि ठाहे छॾी आहे।
त इहे मतिलबु असां वटि इन क़िस्म जूं शयूं त हलो ठीकु आहे, पर छा असांखे माहौलियात जे बारे में स्कूलनि में पंहिंजे ॿारनि खे सिलेबस में इनखे पढ़ाइण जी ज़रूरत कोन्हे? तव्हां छा था सम्झो तमामु घणी त माहौलियात जी आगाही हाणे असांखे पंहिंजे प्राइमरी स्कूल खां ॾियण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं हुन में छाकाणि त ॾिसो न, ॿार खे जेसीं ताईं असां इन नंढी उमिरि खां वठी सेंसिटाइज़ न कंदासीं, जेके फितरी वसीला आहिनि उनजो कीअं इस्तेमालु कजे, पाणी आहे, पखी पखिड़नि, ॿूटा, एनर्जी आहे, तवानाई आहे। छाकाणि त ॾिसो तव्हांजो जेको हाणे हिकिड़ो असां टर्म यूज़ कंदा आहियूं, इकोलॉजिकल फुटप्रिंट। इहो छा हूंदो आहे? हा, इकोलॉजिकल फुटप्रिंट आहे त इंसान जी जेका बि सरगर्मी आहे, कमर्शियल हुजे, ज़राअत हुजे, इवन घर में सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां जेको बि तवानाई जो मतिलबु असांजो हिन धरती ते हर अमल ठीकु आहे न, उनजो हिकिड़ो तव्हां फुटप्रिंट मीन्स तव्हां उन में कंट्रीब्यूट कयो था। ठीकु आहे, मीन्स तव्हां बिजलीअ जो इस्तेमालु कयो था, सुबुह खां वठी तव्हां उथो था, तव्हां पाणी जो इस्तेमालु कयो था। ठीकु आहे, तव्हां इस्तेमालु करे पोइ वरी असर छॾियो था, इमिशन कढो था, उनजो कार्बन जेको आहे उहो उनखे फुटप्रिंट था चऊं। सही गाॾी में ऑफिस वञूं था, स्कूल अचूं था, वञूं था, हर इंसानी सरगर्मीअ जो, एयर कंडीशन जो इस्तेमालु आहे, फ्रिज जो इस्तेमालु आहे, मतिलबु असर खां इस्तेमाल खां पोइ जेको असर आहे उहो इम्पैक्ट आहे, उहो फुटप्रिंट आहे। त उहो त हर इंसानी सरगर्मीअ जो असांखे इकोलॉजिकल फुटप्रिंट आहे। त इहो ॿारनि खे असां हाणे खां वठी सम्झायूं त उहा तव्हां बिजली जो इस्तेमालु कीअं कयो, पाणी जो इस्तेमालु कीअं कयो, ऐं कीअं जेको आहे सो कंज़र्वेशन जी तरफ़ कयो वञो। ऐं स्कूल में ख़ासि करे असां नेचर क्लब्स जो हिकिड़ो कंसेप्ट आहे, त नेचर क्लब्स ठाहियो, उन में एक्टिविटी कयो। असां IUCN एनवायरमेंटल जो इदारो आहे, इंटरनेशनल यूनियन फॉर कंज़र्वेशन ऑफ नेचर, उन में असां काफ़ी अहिड़े क़िस्म जो मटीरियल प्रोड्यूस कयो आहे, उर्दूअ में, सिंधीअ में मैनुअल्स ठाहिया, टीचर्स जी ट्रेनिंग्स कईसीं। त उहा तव्हां हिनखे, ऐं पाइट इदारो आहे नवाबशाह में, उन में जेके उस्तादनि जी ट्रेनिंग थींदी आहे, त असां उन्हनि TOTs मास्टर ट्रेनर्स खे ट्रेनिंग कई त तव्हां एनवायरमेंट खे सिलेबस में इन्हनि खे सेंसिटाइज़ कयो, ऐं इन ते काफ़ी कमु थियो बि आहे, पर इनखे अञा वधीक करण जी ज़रूरत आहे। अच्छा, हाणे असांखे ॿुधायो त हींअर जेका सिंध में जेका गर्मी पद जेको आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे, उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजे दरियाउनि में जेको पाणी जो वहिकिरो आहे उहो बि घटि आहे। ऐं जॾहिं असां सिंध में लो राइपेरियन हुजण जे करे ॿिनि असरनि खे जेको आहे सो चङी तरीक़े सां भोॻियूं था न। हिकिड़ो त असां वटि पाणी शॉर्टेज थी रहे, ऐं जॾहिं वरी उतां मथां पंजाब में ॿोॾूं थियूं अचनि, पाणी जॾहिं वधी थो वञे त उहा जेको फ्लड बि जेको आहे सो असांखे थो भोॻणो पवे। त इन जे असरात खे कीअं मतिलबु जेको आहे सो घटि करे सघिजे थो, या इन्हनि जे लाइ मैनेजमेंट कहिड़ी थी थी सघे? इन में इहो आहे त असां हिकिड़ो टर्म यूज़ थियो हाणे हिकु नई डेवलपमेंट जे हवाले सां, त तव्हां जेको इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो था, शहरनि जो हुजे, बहिराड़ी जो हुजे, ड्रेनेज हुजे, इरिगेशन हुजे, उहो क्लाइमेट रेज़िलेंट इंफ्रास्ट्रक्चर हुजणु खपे। ठीकु आहे, मीन्स त तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर में एतिरी गुंजाइश हुजे, छाकाणि त हाणे जॾहिं पंहिंजो एक्सट्रीम पंहिंजो रेंज थींदियूं, मसलन अॻे असां वटि सेट पैटर्न हूंदो मॉनसून जो, त उहा 2-2.5 महीना बरसाति थींदी, हाणे उहा 2-2.5 महीननि जी बरसाति हिकिड़े महीने में थी थिए, बल्कि कॾहिं कॾहिं हिकिड़े ॾींहं में थी थिए, हफ़्ते में हिकिड़े ॾींहं में थी थिए। त हाणे उन में तव्हांजो उहो इंफ्रास्ट्रक्चर रेडी न आहे, ठीकु आहे, उन कैपेसिटी खे, उन वॉल्यूम खे केटर करण लाइ। सही, त असांखे इहे इन जेके प्लानिंग आहे ऐं जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे क्लाइमेट रेज़िलेंट जेको असां चवंदा न, ऐं उनखे जेसीं न कंदासीं त फ्यूचर में वधीक वहिकिरा अची सघनि था ऐं वधीक ख़ुश्क साली थी सघे थी। उनजे लाइ असां वटि हींअर तव्हांखे सिंध सरकार केतिरे हद ताईं पूरी सिंध में जेको आहे सो क्लाइमेट चेंज खे जेको आहे सो ईअं सम्झो त फेस करण जे लाइ इन क़िस्म जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो तब्दील कंदे नज़र अचे थी, केतिरे कंदर तव्हां ॾिसो पिया? हिकिड़ो त असांजो जेको शहरनि जो जेको सूरत हाल आहे उहा मां सम्झां तमामु ख़राबु आहे, छाकाणि त जीअं मूं चयो त ग्रोथ जेका थिए पई तमामु घणी अनप्लैंड अर्बनाइज़ेशन थियणु खपे, पर प्लैंड हुजणु खपे। त हिकिड़ो अनप्लैंड थिए पई। ॿियो इहो आहे त असां वटि क्लाइमेट चेंज पॉलिसी फेडरल लेवल ते बि ठहियलु आहे, ऐं ताज़ो सिंध जी पॉलिसी ठही आहे। हाणे असुलु चैलेंज इहो आहे त हिन पॉलिसी खे कीअं असां ट्रांसलेट कयूं इम्प्लीमेंटेशन में, ऐं उन में सभिनी स्टेक होल्डर्स खे, सभिनी डिपार्टमेंट्स खे, सॼी सोसाइटी जे सेगमेंट्स जेके मुआशरे जा आहिनि तबिका, उन सभिनी खे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करणो पवंदो। अकेलो एनवायरमेंट डिपार्टमेंट या क्लाइमेट चेंज मिनिस्ट्री नथी करे सघे, पर असां वटि हींअर ताज़ो तव्हां ॾिसो त बलोचिस्तान जहिड़े सूबे क्लाइमेट चेंज फंड एस्टेब्लिश कयो आहे रिसेंटली, ॿ टे ॾींहं, पर असां वटि सिंध में अहिड़े क़िस्म जो को क्लाइमेट चेंज फंड अञा एस्टेब्लिश न थी सघियो आहे, हालांकि सिंध तमामु घणो भोॻियो आहे। उनजो अञा मां तव्हांखे वधीक ॿुधायां त वर्ल्ड बैंक जी हिकिड़ी स्टडी आहे, उन्हनि क्लाइमेट चेंज जे हवाले सां साउथ एशिया में हॉट स्पॉट्स आइडेंटिफाई कया आहिनि, पूरी साउथ एशिया में, ऐं उन्हनि ॿुधायो आहे त साउथ एशिया त ओवरऑल आहे ई आहे, पर उन में साउथ एशिया में पाकिस्तान नंबर 1 आहे हॉट स्पॉट, ऐं पाकिस्तान जे अंदरि सिंध सूबो सभिनी खां टॉप ते आहे। सिंध में हैदराबाद पहिरें नंबर ते अथव।
अच्छा हा ऐं मीरपुर ख़ासि 2 नंबर ते 3 नंबर ते सखर हाँ। या ॿ पर असांजे लाइ तव्हां चओ था त को बि फंड जेको आहे न रखियो वियो आहे त उन्हनि खे कीअं जेको आहे हा उहो त कैटर कयो वेंदो? जंहिं नमूने सां असां वटि जेको स्केल आहे ऐं सीरियसनेस जेका आहे उहा रिफ्लेक्ट थियणु खपे असांजे इम्प्लीमेंटेशन में, पॉलिसीज़ में, बजट्स में। अच्छा, जेकॾहिं पॉलिसीज़ ठहणु खपनि त तव्हांजे ख़्याल में कहिड़ी मतिलबु जेका आहे सा शइ पहिरीं थियणु खपे जेका हिकदमि असांजे अंदरि जे माहौल खे घटि में घटि जेको आहे 50% ताईं तब्दील करे सघे? उहो ई आहे त जेसीं ताईं पहिरीं त असां इहो कयूं त ॾिसो क्लाइमेट चेंज जे हवाले सां 2 टर्म यूज़ थींदा। हिकिड़ो आहे त तव्हां एडाप्टेशन कयो। एडाप्टेशन जो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजी इकोनॉमी खे, पंहिंजे रहणी करणी खे, लाइफ स्टाइल खे हम आहंग कयो। ठीकु आहे, हाणे मसलन लोड शेडिंग आहे, उहा असांखे हुन में रहणो आहे, उन लाइ असां यूपीएस था वठूं, इहो एडाप्टेशन आहे। ठीकु आहे, या जनरेटर था हलायूं या सोलर था हलायूं। ठीकु आहे, त इहा हिकिड़ी एडाप्टेशन आहे। अहिड़े नमूने सां असांखे हर शोबे में एडाप्टेशन जा इहे तरीक़ा आहिनि, मॉडल आहिनि। अहिड़े नमूने सां एग्रीकल्चर सेक्टर में असांखे एडाप्टेशन ते वञिणो पवंदो। अहिड़े नमूने सां वरी मिटिगेशन जेका आहे, मिटिगेशन जो मतिलबु आहे त तव्हां गैसिस जो अख़राज घटायो। हाणे जेके ग्रीन हाउस गैसिस आहिनि उनजो जेको सोर्स आहे उहे 3 तवाना जा वसीला आहिनि मेजर, गैस, कोयलो ऐं तेल। ठीकु आहे, हाणे असां वटि इन्हनि टिनी शयुनि जो इस्तेमालु तमामु घणो आहे। असांजी जेका इकोनॉमी आहे उहा बि इन्हनि टिनी जेके सोर्सिस आहिनि एनर्जी जा उहे इस्तेमालु करे असां डेवलपमेंट कयूं था। पर असां बेसिकली त इंडस्ट्रियल मुल्क त आहियूं कोन। असां जेकॾहिं ॾिसूं था त असांजी मतिलबु ज़राअत जेका आहे 60% असांजी इकोनॉमी जो हिसो आहे। त माना असांजो वधि खां वधि जेको आहे सो एक्टिविटी जेका मुआशी आहे उहा त ज़रई एक्टिविटी आहे। पोइ असीं एतिरो जेको आहे सो कार्बन कीअं था क्रिएट करे सघूं जेका असांजे एनवायरमेंट खे ग्लोबल जे हिसाब सां मुंहिंजो पाकिस्तान जो कंट्रीब्यूशन घटि आहे, पर जेको असांजो डेवलपमेंट मॉडल आहे उहो कंहिं लिहाज़ खां ग्रीन डेवलपमेंट मॉडल न आहे। पोइ इन करे मसइलनि असां जंहिं नमूने सां घर ठाहियूं पिया, कंस्ट्रक्शन कयूं पिया, ऑफिसिस हुजनि, रहायशी इलाइक़ा हुजनि, इमारतूं हुजनि, बिल्डिंग्स हुजनि, उन में असां अॻे जेके असांजो ट्रेडिशनल जेको हिकिड़ो हो आर्किटेक्चर उन में इहो ख़्यालु रखियो वेंदो हो त हवा अचे, रोशनी अचे ऐं उहे मिटीअ जूं जेके भितियूं ठाहींदा हुआसीं थधियूं रहंदियूं। ठीकु आहे, हाणे असां जेके कंस्ट्रक्शन कयूं पिया उहो वेस्टर्न पिया कयूं, उन्हनि जी छित जी जेका हाइट आहे उहा हेठि पिया कयूं। ठीकु आहे, हर वक़्तु यू नीड एनर्जी, तव्हांखे एयर कंडीशन खपे या सर्दीअ में हीटिंग सिस्टम खपे, त असां एनर्जी इंटेंसिव बिल्डिंग्स पिया ठाहियूं। ठीकु आहे, तंहिंजे करे तव्हां वटि हीउ जेको तवाज़ुन बिगड़जी वियो आहे। हाणे अॻे मिसाल कंहिं रिमोट एरिया में कंहिं ॻोठ में एयर कंडीशंस किथे इस्तेमालु थींदियूं, हाणे हर ॻोठ में हर घर में हिकु घर में 7-7, 8-8 एयर कंडीशंस यूज़ थियनि थियूं। त इहो असां सॼो जेको आहे ऐं ॿियो असां पंहिंजी लाइफ खे वधीक ॾुखियो पिया कयूं। ठीकु आहे, असां वटि अॻे खट जो इस्तेमालु थींदो हो, खट हिकिड़ो एनवायरमेंट फ्रेंडली हिकिड़ो आहे। हाणे असां फोम था यूज़ कयूं, फोम तव्हांखे वधीक गर्मी थो पैदा करे ऐं तव्हांखे हुन लाइ एयर कंडीशन खपे। ठीकु आहे, इन जे लाइ असांखे वरी वापसि वञणो पवंदो असांखे नेचर ॾांहुं। न ॾिसो, जेका रहणी करणी हूंदी आहे ऐं जेका कंस्ट्रक्शन हूंदी आहे उहा लोकल कंडीशन माहौल जे मुताबिक़ हूंदी आहे। ठीकु आहे, ॾिसो थर में अॼु बि चौरा जेके ठाहिनि था माण्हू उहे उतां जे एनवायरमेंटल कंडीशंस खे ॾिसी करे था ठाहिनि, उहे थधा बि रहनि था। ठीकु आहे, ऐं सियारे में बि सही आहिनि, ऊन्हारे में बि सही आहिनि, बरसाति में बि सही आहिनि। त असां हिकदमि जेको कॉपी कई आहे न वेस्टर्न मॉडल खे, या त असांखे वेस्टर्न जॾहिं असां घरनि जी कॉपी कई आहे त पोइ असांखे एनर्जी जा जेके वसीला आहिनि उहे बि असांखे मुहैया करणु खपनि। हाणे असांखे मतिलबु लास्ट में आउं चाहींदसि त को अहिड़ो मैसेज गवर्नमेंट खे, माण्हुनि खे गॾिजी तव्हां असांखे ॾियो त जीअं असां को अहिड़ो अमल शुरू कयूं। बल्कि आउं चाहींदसि त तव्हां वण पोखण जे लाइ जेको आहे हिकिड़ो मैसेज ॾियो त असांजो जेको माण्हू हीउ प्रोग्राम ॾिसे पियो, जिथे जिथे बि ॾिसे पियो, उते असां सिंध में वधि खां वधि जेके आहिनि वण पोखे ऐं पंहिंजे एनवायरमेंट खे जेको आहे सो बहितर करण जी कोशिशि कयूं। इहो त तमामु मां सम्झो बुनियादी हिकिड़ो आहे अमल, वणकारी या वेजिटेशन, ऐं इहो हिकिड़ो सदक़े जारिया बि आहे ऐं असांखे करणु खपे। ऐं ख़ासि करे हुन में लोकल स्पीशीज़ खे असां प्रमोट कयूं। हुन में हिकिड़ी ॾिसो वण जीअं मुंहिंजो त हिकिड़ी पूरी काइनात आहे, हुन में पखी पेखण, नंढा नंढा इंसेक्ट्स, जीत जड़ा, उन्हनि जो बि इहो हैबिटेट आहे, मस्कन आहे, इहो उन्हनि जी रहाइश आहे। त असां हिकिड़ी पूरी वण माना पूरी काइनात आहे। ऐं ॿियो इहो आहे त असां वटि अक्सर मतिलबु वणनि जूं जेके मुहिमूं शुरू थींदियूं, कैंपेन हलनि थियूं, उन में शुरूआति त थिए थी, फोटो सेशन थियनि था, पर उनजो वणनि जो जेको सर्वाइवल रेट आहे उहो घटि हूंदो आहे। उनजो हिकिड़ो सबबु इहो हूंदो आहे त असां पोस्ट प्लांटेशन केयर जेका खपे उहा असां न कंदा आहियूं।
नतीजे में वो सर्वाइवल पाणी कोन हूंदो आहे। पाणी कोन हूंदो आहे, या इवन उनखे जानवर खां या पखी उन खां, हा, बिल्कुलु। उन्हनि खां प्रोटेक्शन नथा ॾियूं। त इहे सभु जेका पोस्ट प्लांटेशन केयर आहे उन लाइ बि पंहिंजो असांखे कमु करणो पवंदो, ऐं एज़ अ फर्द इनफरादी तौर ते ऐं इज्तमाही तौर ते सरकार खे ॿिन्ही खे पंहिंजे पंहिंजे जेको आहे हुन में हिसो अदा करणो पवंदो। सरकार छा करे जो माण्हू जेके आहिनि से प्लांटेशन आहे वधीक जेको आहे सो उनखे वधीक प्रमोट करे सरकार जेको आहे सो ॿुधाए त बाबा नर्सरियूं किथे आहिनि, ऐं भला फ्रीअ में था ॾियो या कुझु उनमें मुनासिब को आहे प्राइस आहे, सस्ते उन ते रेट ते तव्हां माण्हुनि खे इनकरेज कयो, उन्हनि खे ॿुधायो अहिड़ी मुहिम हलायो त बाबा तव्हांखे फलाणी जॻह ते नर्सरी असांजी आहे, उतां बूटा खणी वञो, उतां तव्हांखे असां अहिड़े क़िस्म जो ॾींदासीं, को इंसेंटिव ॾियनि माण्हुनि खे। अच्छा, माण्हुनि खे इहो मां चाहींदसि ॿुधायो त वण जॾहिं अचनि था त असां फ्लड खां बची सघूं था। बिल्कुलु, जेको एरोजन असांजो आहे बंदनि जो, उन में बि असांखे वॾो ख़ासि करे कच्छ जा बेला, ऐं तव्हांखे मां ॿुधायां इवन इरिगेशन जा जेके कैनाल्स आहिनि, वाह जेके हूंदा हुआ अंग्रेज़नि जे दौर में, उन ते एॾी ज़बरदस्त प्लांटेशन थियल हुई त उन्हनि पाथ ते उन रस्ते ते वञण जे लाइ बाक़ाइदा एनओसी वठणी पवंदी। अच्छा, हा, उन ते पाबंदी हुई त तव्हां ईअं नथा वञी सघो ऐं कंहिं वण खे हथ नथा लाए सघो। न वण न, इवन ट्रेवल करण बि, ट्रेवल करण वारो उन बंद ते, त उनखे बाक़ाइदा एनओसी वठणी पवंदी, एॾा एसओपी सख़्त हूंदा हुआ। अच्छा, मतिलबु उनजी बि इरोजन थी थिए, उते का एक्टिविटी न आहे। अच्छा, उन ते वणकारी बि हुई, उनजी मेंटेनेंस बि हूंदी, ऐं अॼु जीअं असांजे हर शोबे में जेका डिटीरियोरेशन ॾिसूं था, तनज़ुली ॾिसूं पिया, त उन में इहे जेके असांजा शोबा आहिनि जेके असांजे डायरेक्ट ज़िंदगी ऐं मौत जा असां कढियल आहिनि, ठीकु आहे न। इहे जेको फितरत आहे, जेका कुदरती वसीला आहिनि, पाणी आहे, हुकूमतुनि जो नॉन सीरियस रवैयो आहे, जंहिंमें तव्हां चओ पिया त बग़ैर प्लानिंग जे असांजा शहर वधनि पिया, हालांकि असांजे नंढनि शहरनि खे उहे फैसिलिटीज़ मिलणु खपनि जिते उहे सभई माण्हू जेके शहरनि मां अचनि पिया उन्हनि खे पंहिंजे शहरनि मां, नंढनि ॻोठनि मां जेको आहे सो ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न पवे, ऐं ईअं ई हर असांजो नंढो ॻोठु, नंढो शहर जेको आहे उहो आबाद थी वञे अॼु, त असां वटि वॾनि शहरनि में हिकदमि जेको आहे इहे जेके मसइला आहिनि उहे पैदा न थियनि। ॻोठ त असांजे तरक़ीअ जे हुन महवर मां निकिरी चुका आहिनि, उहे हुन रेडार ते आहिनि, को नतीजे में जेका हीअ तेज़ी सां असां वटि माइग्रेशन थी आहे, हिकिड़ो लॉ एंड ऑर्डर उते न आहे, बुनियादी सहूलियतूं न आहिनि, त ॻोठ असांजे सॼे जेको डेवलपमेंट डिस्कोर्स आहे उन मां ॼण ग़ाइब थी वियो। असां जेकॾहिं असां ॻोठनि खे डेवलप करण जे लाइ मतिलबु हिकिड़ो प्लान ठाहियूं, या असांजी गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा नंढनि ॻोठनि खे उहे बेसिक जेको हिकिड़ो मतिलबु फैसिलिटीज़ ॾे, हिकिड़ो यूनिट ठाहे छॾे, त ही शयूं जेके आहिनि, जीअं असां ॾिसूं था अमेरिका में या इंग्लैंड में या कैनेडा में, त नंढियूं आबादियूं जेके आहिनि से सम्झो त उन्हनि खे त टैक्स फ्री बि कयो वेंदो आहे न, उते टैक्स बि कोन लॻाया वेंदा आहिनि, उते तव्हांजा नंढा शॉपिंग मॉल्स बि हूंदा आहिनि, नंढा स्टोर्स बि हूंदा आहिनि, कॉलेज बि उते वेझा हूंदा आहिनि, डिस्पेंसरीज़ बि हूंदियूं आहिनि, त इन क़िस्म जो मॉडल जेको आहे असां जेकॾहिं पंहिंजो सिंध हुकूमत खणी अचे त असांजे शहरनि जी जेका आबादी जेका तेज़ी सां थिए पई, आउट थी वियो आहे, उनखे वरी असां बैलेंस करे सघूं था। ऐं ख़ासि असांजे इवन ॻोठनि जी तबाही जो हिकिड़ो ॿियो सबबु लॉ एंड ऑर्डर या ॿिया बेसिक फैसिलिटीज़, पर जेको बुनियादी अंसर आहे, मां सम्झंदो फैक्टर आहे, उहो आहे त उते ग्राउंड वाटर ख़राबु थी वियो आहे। बराड़ी में जेको अॻे जर मिठा हूंदा असांजा, हिकिड़ो त मजबूरी तौर ते सिंध में जर घटि मिठो आहे, ठीकु आहे, असांजो जेको वाहिद सोर्स आहे इंडस रिवर, ठीकु आहे, सबबु छा आहे त जर जेको आहे उहो ख़राबु थी वियो आहे, जर ख़राबु, हिकिड़ो त उते आर्सेनिक अची वियो आहे, ॿियो ग्राउंड वाटर रिचार्ज कोन थो थिए, ऐं जेके ही ॿोॾूं आहियूं काफ़ी इलाइक़नि में उन्हनि बि उनजी सॼे इलाइक़े। अच्छा, कल्ह मुंहिंजी मुलाक़ात हिकिड़े माण्हू सां थी चयो नी, त उहो चए पियो त असां वटि जेको पेस्टिसाइड इस्तेमालु थो थिए उहो बि असां सालनि खां जेको इस्तेमालु पिया कयूं, उहो ज़मीन जे पाणी में हाणे मिक्स थी वियो आहे, असांजो पाणी ख़राबु थी वियो आहे। काफ़ी असांजे बहिराड़ियुनि में अॻे खूह हूंदा, खूह मेजर सोर्स हूंदा, हुन खां पोइ नलका हूंदा, हैंड पंप्स हूंदा, त हाणे इन्हनि सॼी असांजे बहिराड़ियुनि में चाहे राइट बैंक हुजे, लेफ्ट बैंक हुजे, हिते ॿोॾूं आहियूं 2010 जी या 22 जी, उनजे करे बि काफ़ी तब्दीलियूं आहियूं, ऐं सॼो ग्राउंड वाटर जेको जर उनजो उनखे साफ़ करण जो कहिड़ो तरीक़ो थिए? उनखे इहो ई आहे त असां वटि वरी ॿोॾूं अचनि, वरी उन ग्राउंड वाटर खे रिचार्ज कयूं, ठीकु आहे, ऐं उन में असां जेको वरी ग्राउंड वाटर जी माइनिंग थिए थी, ग्राउंड वाटर खे असां हाणे वरी सोलर अची वियो आहे, ग्राउंड वाटर खे असां तेज़ी सां लिफ्ट कढूं पिया, ऐं उनखे चाहे जो रेगुलेशन कोन्हे का। सोलर जो वरी हिकिड़ो नुक़सानु अथव, त सोलर हूअं अॻे इहा जेका पंपिंग थींदी उहा पेट्रोल ते थींदी, मशीन ते मोटर ते थींदी, ठीकु आहे, ट्यूबवेल्स ते थींदी, हाणे सोलर अची वियो आहे, हाणे उनमें एक्सट्रैक्शन वधी वई आहे, पाणी जो असां वधीक कढूं था, ऐं नतीजे में ॾिसो ग्राउंड वाटर इज़ लाइक ए बैंक, उनखे जेसीं असां रिचार्ज न कंदासीं, पोइ वरी रिचार्ज लाइ बरसातूं खपनि, ॿोॾूं खपनि,
ठीकु आहे, ख़ासि करे असांजा जेके काछो आहे, कोहिस्तान आहे, हिन में हिन हाणे काफ़ी मतिलबु हुते जेके ग्राउंड वाटर जे हवाले सां पोटेंशियल आहे, ऐं अच्छा हुते सिंध गवर्नमेंट कुझु नंढा डैम्स बि ठाहिया आहिनि, जंहिं अच्छा करे हुते काफ़ी बहितरी पई आहे। पर उतां गॾोगॾु जेका ग्राउंड वाटर जी पॉलिसी हुजणु खपे, त जेकॾहिं सोलर खे असां ईअं इस्तेमालु कंदासीं बेदरे, त उहो ग्राउंड वाटर फ्यूचर में उहो हिकिड़ो वॾो चैलेंज थी सघे। थैंक यू नासिर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां अॼु असांखे इंतिहाई ज़बरदस्त क़िस्म जी जेका असां मालूमात फ़राहम कई, जेका उमेदु आहे त असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे ॾिसंदा। ऐं आउं पंहिंजे नाज़रीन खे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त असांजी जेका एनवायरमेंट आहे उहो असांजे घर वांगुरु आहे। जेकॾहिं असां पंहिंजे एनवायरमेंट जो ख़्यालु न कंदासीं, असां मां हर फ़र्द जिथे जिथे बीठो आहे उहो ज़िम्मेदार आहे त असीं पंहिंजे इर्द गिर्द जेका बि शइ आहे, कुदरत जी ॾिनल जेका बि निशानी आहे, जेको बि कुदरत जो ॾिनल तोहफ़ो आहे, उनजी हिफ़ाज़त कयूं, वधीक वण पोखियूं, पंहिंजे माहौल खे साफ़ ऐं सुथिरो रखूं, ऐं गंद किचिरो जेतिरो बि घटि करे सघूं उहो घटि फैलायूं, त असां हिन दुनिया खे रहण लाइक़ु बनाए सघूं था ऐं आराम सां ज़िंदा रही सघूं था। अल्लाह भाई।